अस्सलाम वालेकुम तान सुबह STV न्यूज़ आया वली मोहम्मद जाड़ो नादर जुदा काजी अहमद खान साहिल लाखो जे रिपोर्ट थे नादर दिव बंबई के खातेदार पीरसन बहादुर भंड के पुलिस एहलकार खंबे गुम कर छड़ियो हो। सिविल जज दौलतपुर के छापे दौरान कच्चे मां बचल शाह दरगाह लग बाज़ियाब थियो हो। पीरसन बहादुर भंड के पुट रोशन भंड के फरियाद ते पीरसन बहादुर भंड के खंबे गुम करण खिलाफ अदालती हुकुम ते DSP काजी अहमद अरबाब सुमरो SHO मिर्ज़ापुर साबिर हुसैन गोपांग ASI नज़ाकत हुसैन PC साले रज़दारी ऐं 25 नामालूम पुलिस एहलकारन मथा मिर्ज़ापुर थाने ते FIR दाख़िल कई वई है। फरियादी रोशन भंड FIR में मौक़िफ़ इख्तियार किया है तो संस पीरसन PO बहादुर भंड के मौसन ज़रदारी के चर्च ते पुलिस एहलकारन ऐं इख्तियारनि जो नाजायज़ इस्तेमाल कंदे खंबे गुम करे छड़ियो हो ऐं कचे जे बंबई में सर्वे ज़मीन लिखराइण लाइ दबाव विझंदा हुआ जॾहिं त वाज़े रहे त अदालती हुकुम तहत ही ॿियो केस दाख़िल कयो वियो आहे, पर पुलिस पंहिंजे पटी भाई ऐं बासर माण्हुनि खे बचाइण लाइ का बि गिरफ़्तारी अमल में न आणे सघी आहे।